नाजरीन, आप देख रहे हैं खबर 4 न्यूज और मैं हूं आपकी होस्ट हिबा नवाब। खबर शामिल करेंगे टंडोवाला यार से। हुजूर बख्श खास के लिए की रिपोर्ट के मुताबिक टंडोवाला यार में पीपी रहनुमा अदीबा गुलमंगसी ने पीपी को अलविदा कर दिया। कहते हैं कि वो अपनी बहन जीडीए की रहनुमा राहिला गुलमंगसी का इलेक्शन में साथ देंगी। टंडोवाला यार प्रेस क्लब में मीडिया से गुफ्तगू करते हुए अदीबा गुलमंगसी ने कहा, हम पीर साईं के मशकूर हैं। प्रेस क्लब टंडोवाला यार अचण ते दिली मुसरत महसूस करे रही आहियां ऐं मुबारकबाद ॾिनमि पंहिंजे सभु भाइरनि खे, पंहिंजे बचनि खे इन्हनि जी नई नॉमिनेटेड बॉडी जे लाइ। सेकेंड ॻाल्हि इलेक्शन जी, बिल्कुलु मां पीपल्स पार्टी जे टंडोवाला यार जे नुमाइंदनि जी नाक़िस कारकर्दगी मां तमामु मायूस थियण खां पोइ आज़ाद मक्सी इतिहाद ऐं पंहिंजी सिस्टर डॉक्टर राहिला मक्सी, पंहिंजो भाणेजो मोहसिन, उन्हनि जो साथ ॾियण जो मां पह कयो। ऐं स्पेशली छो जो रईस अला बख्श मक्सी जो आज़ाद मक्सी इतिहाद हिकिड़ो ॿिज पोखियल आहे ऐं मक्सी फैमिली जी यूनिटी में उन्हनि जी मेन स्ट्रेंथ आहे, त मां सम्झां थी त इहा शइ असांखे इंशाअल्लाह सुठो फल ॾींदी। मैडम, आप भी पीपल्स पार्टी का ये जो प्लेटफॉर्म जीडीए में वञण आपा राहिला जो इहो फ़ैसिलो जेको आहे सो डेफिनेटली इन हवाले सां मां सम्झां थी बहितर आहे जो पीर साईं पागारा जी हिकिड़ी दराज़ क़द शख़्सियत आपा राहिला ते एतमाद कयो आहे। उन्हनि खे आपा राहिला उन्हनि जी जीडीए जे प्लेटफॉर्म ते इलेक्शन विड़ी, मतिलबु पीर साईं उन्हनि ते एतमाद करे उन्हनि ते हिकिड़ो पंहिंजो भरवसे जो इज़हार कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में जीडीए जो प्लेटफॉर्म बि हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। वोट्स त एंटी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मक्सिन जा वोट्स आहिनि, त उन में मुंहिंजो ख़्याल आहे त जीडीए में वञणु को ग़लति फ़ैसिलो न आहे।